सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि मन ऐं मर्यादा उहा ईअं हूंदी आहे जीअं मन असांजी चाहत आहे, मर्यादा असांजो पेट आहे। भई असांजे मन चाहींदो आहे त जेका बि चीज़ अचे मां खायां। मन हर हिकु चीज़ खे पसंदि कंदो त मूंखे ई खाइणो आहे, पर पेट चवंदो जेतिरो मूंखे खाइणो आहे मूंखे ओतिरो खपे, मूंखे वधीक जॻह कोन्हे। पर मन उनखे ज़बरदस्ती खाराइण जी कोशिशि कंदो। जीअं असां कॾहिं रोटी खाईंदा आहियूं, असांजे खाधे जो वास्तो एॾो पेट सां न आहे। हक़ीक़त जे खाधे जो वास्तो असांजी सोच मन सां ऐं असांजी टेस्ट सां आहे, इन खां वधीक कुझु बि न। पेट सां उनजो दूर दूर तक वास्तो ई कोन्हे। असां ॾिसंदा आहियूं कॾहिं रोटी खाईंदा आहियूं, पोइ जेतिरी रोटी हूंदी आहे शौक़ सां जेतिरी खाइणी हूंदी आहे खाईंदा आहियूं, जेतिरी मन चाहींदो आहे ओतिरी खाईंदा आहियूं। ऐं वरी कोई अञा चवंदो आहे कुझु खा, प्यार में मोहबत में कीअं बि को ज़ोर भरींदो आहे, चवंदो न हाणे मूंखे कोई जॻह बि कोन्हे, बिल्कुलु गले ताईं फुल थी वियो, मूंखे कुझु लॻे ई नथो, मूंखे कुझु खाइणो ई न आहे, जॻह ई न आहे, बिल्कुलु हिकु ज़री बि न हलंदी। जॾहिं अहिड़ी हालत हूंदी आहे, कुझु खाइण जी जॻह बि कोन्हे हूंदी, जीअं प्लेटां खॼंदियूं नी मथो फ्रूट लॻंदो आहे, तो हिकदमि पंहिंजो पाण हथ फ्रूट में हलियो वेंदो आहे। जॾहिं कंहिं चीज़ ज़रे जेतिरी जॻह बि कोन्हे थी, इहा जॻह आई काथो, छाकाणि त असांजो मन चयो इहा मूंखे खाइणी आहे, इहा मूंखे वठणी आहे, ऐं ज़बान जो टेस्ट मां बदिलाईंदा ऐं इन करे फ्रूट खाधो। ऐं जेतिरो फ्रूट खाइणो हो असां खाधोसीं, वरी कंहिं चयो थोरो कुझु वठो, न बसि हाणे मूंखे कोई चवे बि न, कोई जॻह बि कोन्हे, हाणे कोई ॻाल्हि बि न कजे, बिल्कुलु। छाकाणि जेसि ताईं मन भरियो एसि ताईं ठीकु आहे, बाक़ी पेट ते वास्तो कोन। जीअं फ्रूट ख़लासु थियो एतिरे मथां जेली ऐं कस्टर्ड लॻी, वरी जिते जॻह बि कोन्हे वरी उते जेली जो कस्टर्ड जो प्यालो बि पंहिंजो पाण हलियो वियो। जॾहिं जॻह बि कोन्हे, कोई ज़री बि हुई बि कोन, या आई काथो, वरी उहो बि खाई वियासीं। वरी जॾहिं उनजी टेस्ट पूरी थी, मन जी ॻाल्हि पूरी थी, वरी एतिरे में मथों कोई चांहि आई, कोई ग्रीन टी आई, कोई काफ़ी आई, कुझु बि आयो, वरी चयो इहा बि खणो, ऐं वरी उहो बि सॼो प्यालो हलियो वियो, कप हलियो वियो। असांजो मन जेको आहे उहो कॾहिं भरबो ई न आहे। मन जी पूराई कॾहिं न थींदी आहे। जॾहिं त पेट पंहिंजी ॻाल्हि कंदो त मूंखे जॻह कोन्हे, मूंखे ज़बरदस्ती थोसियो वञे थो, इन करे मुंहिंजी हिकिड़ी सीमा आहे, मुंहिंजी हिकिड़ी जॻह आहे, बसि मां ओतिरी खाईंदुमि। जेकॾहिं वधीक पवंदी त सिधी सी ॻाल्हि आहे पेट ख़राबु थींदो, सिधी सी ॻाल्हि आहे बीमारी ईंदी। ऐं जेकॾहिं खाए बि सही त पेट पंहिंजो मन खे सज़ा बि ॾींदो, भई मूंखे ज़बरदस्ती खाराईंदी, मूंखे न खपे। इन करे जीअं थोरो पेट वधणु शुरू थींदो या तकलीफ़ थींदी त पोइ पेट चवंदो मूंखे जॻह कोन्हे, मुंहिंजी पंहिंजी वापसि वेंदो, पोइ वॉक बि कराईंदो, जॉगिंग बि कराईंदो, बुख बि कढाईंदो, सभु चीज़ूं पंहिंजूं पूरियूं कंदो। कानून जी सज़ा पेट पंहिंजी पूरी ॾींदो आहे। कॾहिं वॉक ते मोकिले छॾींदो, कॾहिं जॉगिंग ते मोकिले छॾींदो, कॾहिं बीमार करे विझंदो। तंहिंजे करे मन असांजो चाहत हूंदी आहे ऐं मर्यादा असांजो पेट हूंदो आहे। मन कॾहिं भरबो न आहे ऐं पेट में
कॾहिं का वधीक जॻह न थींदी।